ताला अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला अहलिहा अम्मा बअदु फ़क़द क़ाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल कुरानु मअली वल अली मअल कुरान सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ना। ने जंहिंखे अचे थी वो बुलंद आवाज़ सां सलवात। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान जो मौला जी अज़ादारी जे सदके में आवां अज़ादारनि जी ज़ियारत जो शर्फ़ अता थियो। हर माण्हू जी हसरत हूंदी आहे त उहो मजमन खे पढ़े। असां ऑर्गेनाइज़र भी आहियूं प्रोग्राम जा ऐं मक़ामी ख़िदमतगार भी। थोरो ॾुखियो आहे मुंहिंजे लाइ जो उस्ताद मोहतरम जन तशरीफ़ फरमा आहिनि। अगरि तव्हां हौसलो ॾींदव त मां 5 मिंट खनि पढ़ी सघंदुसि। मौला सलामत रखे। नबीउल अंबिया जन फरमायो त क़ुरान अली सां गॾु ऐं अली क़ुरान सां गॾु। सफ़ा ख़िताबत में अचां त क़ुरान ऐं अली में कोई फ़र्क़ु कोन्हे को। तवज्जो कंदा नाम मौला अगर अली खिताब जी सूरत में हुजे हा त क़ुरान हुजे हा। अगर क़ुरान के जिस्म मिले हा त अली बणजी वञे हा। अली ऐं क़ुरान में अहिड़ी कहिड़ी हिकु जहिड़ा यार मां तफ़सील ॾेई नथो सघां। पहिरियों ई अर्ज़ कयमि त ख़िताबत ॾुखी आहे हिन माहौल में मुंहिंजे लाइ, लेकिन हिकु जहिड़ायूं आहिनि सही। अर्ज़ थो कयां कहिड़ियूं। क़ुरान जे लाइ ख़ुदा कानून बणायो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून। क़ुरान के सिवाय पाकाईअ जे कोई हथ नथो लाए सके। ऐं अली जो छा मयार आहे? नबी चए तो ज़ाहिरी पलीत क़ुरान जे क़रीब न वेंदो और शजरे जो पलीत अली जे क़रीब न वेंदो आहे। मौला अली के मने छो नथो? अली के मनण मर्ज़ी का न हुंदी आ। बस उहो ही मने सके तो जंहिंजो खून पाक हुजे। जेको अली जो मुनकिर आहे या उन जी गलती न है। फेर बुनियाद में पड़ो नूर जहिड़ी रीश खणी और हैसियत हुसैन ते ॻाल्हाइण हलन था। हे बदबख्त पंहिंजे चवण ते भी चिट्टो नालो तो खणा ज़िंदगी मिली हुसैन जे सदके में। तवज्जो आहे न बाबा? इलियास क़ादरी अहिड़ो ड्रामेबाज़ आहे जो जॾहिं इहा दावत ठाही आई त माण्हुनि जूं टीवियूं भंजरायूं हुयूं ऐं अॼु वरी सॼो ॾींहुं टीवी ते वेठो आहे। तूं पंहिंजे चवण ते ई न हलियो आहे त तोसां ॻाल्हायो बकवास तो करे। तो करबला में निमाज़ जो माहौल ही न हो। शिया कूड़ का हणन त हुसैन निमाज़ पढ़ंदे क़तल थियो आहे। निमाज़ जो माहौल ही न हुयो। कीअं चए तो न करबला में मसलो हो, न करबला में पानी हो। पानी न हो तो वुज़ू न हो, वुज़ू न हो तो निमाज़ नहीं। जाहिल जा पुट कुरान पढ़े थे जाते वुज़ू जी आयत खत्म थी थे उतो आगाज़ तो थे। जंहिं वटि पानी न हुजे वो तयम्मुम कंदो। हुसैन जो दुश्मन पी जो न हूंदो आहे। मौला जे दौर में एक शख्स पंहिंजी घरवारी
ते एतराज कयो हो न त साईं मुझो पुट ना है मौला दे आया फैसलो कर मौला चे इंतजार कयो फैसलो थी वेंदो अदादारो तानी मार्फत ता सदको वना इंतजार जो कराया न एतरे में मौला हुसैन जन आया जी ही मौला जन दाखिल था न पी खो आंगुर छलाए पुट डोड़े अची हुसैन जे कदमन ते किरियो पीछे तो मौला मुझो फैसलो कर मौला मुस्कुराए चे तो कहिड़ो फैसलो तुझे पुट करे छड़ियो चई फैसलो त न कई रुगो हुसैन के झुकियो मौला मुस्कुराए चयो हलालिया त झुकियो न हरामी के कहिड़ी खबर हुसैन छा के चयो पढ़ा लिखा आयो मोबाइल है के हथ में आ कैलकुलेट कयो 700 को भी घट ॾींहं बणजनि था और बाबे जा कातिल हज़ारों में हुआ घट में घट अगर कहीं ज़ाकिर सही पढ़ियो आ तो उन जे ईसाले सवाब ला अर्ज़ तो कया वो पढ़े तो अहिड़ो को हथ न हो जाए सकीना के चमाटो न हो मौला आज़ादारी कबूल करे चेहरे ते मातम करण वाला साईं सकीना जे क़ब्र ताईं तुझे मातम जी सदा पहुंचे अल्लाह साईं आज़ादारी कबूल करे मौला सजाद के दला मानी ॾींदा न त मुंहिंजो बीमार इमाम ये मानी ॾे ॾिसी ऐं हथ खणी बददुआ कंदो हो पुछस साईं दैनब सजाद कंहिंखे बददुआ थी करे ॿुधंदो हथ तो बजा कोई भी चेहरे पे धक न आने दुआ कंदा अगर तारी अदादारी खेती रवण सजाद मौला रोई चंदो अमा उन ज़ालिम के बददुआ तो कया जेको काफिलो रोके मांखे चंदो हो सजाद सकीना कहिड़े उठदे वेठी आज रखम अल्लाह मौला जे तो मां पुछंदो हुमा लफ्ज़ इहो ख़त्म तो कया इबादत मां पुछंदो हुमा ज़ालिम सकीना जो छोटो पुछे चंदा सजाद दिल घुरियो आ सकीना के चमाटो हड़ा यार तुझे सीनो दुखे तो तमातम न कर लाडो प्यार उस बाबे सा दारो गए जिंदान रिवायत तो करे अधरात जो या नंढड़ी बीबी उठी पैरी पैरी सजाद के मथन का वई ये दिसियो चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह आज सजाद के निंड आई आज रखम अल्लाह इलाही ना मुंजी इल्मी ऐं अमली हैसियत खां वडो पुरसो वरी पुफी जे मथन खां आई अल्हम्दुलिल्लाह बुआ के भी निंड आई मुख्तसर कया खत्म इबादत रवणा रो दारो हुते तो सभिनीन के ॾिसंदी मुंडे जो वठी न चे तो मां भी हासकारी अखियों बंद कयो मथा भी चेती अज इनके भी निंड्रा अज सकीना बाबा सा मिली वठे रोवणारो चे तो मां अखियों न पियो खोलिया ये बीबी ओदे हली जाडे हुआ संदूक पई जे में हुसैन जो सररा मुने दिस तमा मातम जो वो जुमलो अलस खया चे तो अन्या संदूक परे ही सकीना हर पोइते भी दिसे वरी अगते चे तो मां अखियों खोले जो दिसमने सकीना मुझे तो जल्दी में मोटी आई हथ बदी चेती चाचा मां मोटी थी वना ओ मां के चमाटो न जा ओ मुझा रक्षा